नाज़रीन, खैरपुर में शाह लतीफ़ पुलिस पारां ॿिनि नौजवाननि खे मुबैना खंबे गुम करण खिलाफ़ सनरवार सरापा एहतजाज आहिनि। ॾिसूं था हरीश कुमार जी रिपोर्ट। अॼु बिल्कुल खैरपुर जे शाह लतीफ़ थाणे जी पुलिस पारां ॻोठ करीम बख्श सोलंकी जे ॿिनि नौजवाननि खे खंबे गुम करे छॾियो आहे। इन सिलसिले में अॼु सोलंकी बिरादरी पारां ऐं वारसनि पारां जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त ॻोठाणनि ऐं वारसनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। इहो आहे, असां ॻोठ करीम बख्श जा रहाशी आहियूं। असांजा ॿ छोकिरा ख़मीस वारे ॾींहुं विया हितां इस्पताल में डिलीवरी केस हुयो, उतां जी वापसी मोटिया आहिनि राति जो। त यूनिवर्सिटी थाणे ते आहे आज़म मेमन चवनि था उन को बीहारे छोकिरनि को पैसा घुराया, गाॾीअ जा काग़ज़ आहिनि न आहिनि, माना हिन महिल काॾे विया हो, उल्टा सुल्टा सुवाल करे उन्हनि ते को मुंहुं मारी करे छोकिरनि खे अंदरि करे चई। ख़बर असांखे पई कान, ॿिए ॾींहं ते ख़बर पई जीअं असां विया आहियूं त असांखे ॾसनि नथा। पोइ कंहिं माण्हू विच में अची करण था, के कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, के कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, चवंदा तव्हांजा ॾोहारी आहिनि, भई ॾोह था बासनि हीअं था कनि। पुलिस जी मार खां हो छोकिरा नवां आहिनि, कंहिं बि थाणे ते एनसी न आहे असांजे छोकिरनि जी, न ॾोहारी आहिनि, मज़ूर आहिनि। हिकिड़ो कराची ड्यूटी कंदो आहे एक्साइज़ में, रॉयल्टी में नाके, बाक़ी छोकिरा असांजा शरीफ़ आहिनि ऐं जेको आहे सो मज़ूर आहिनि। काई बि कंहिं बि थाणे ते अहिड़ी एनसी वग़ैरह न आहे, न को अहिड़ो को ॾोहारियुनि जो असां वटि कंहिंखे माना सिलसिलो आहे, न वरी ॿुधो ई आहे। असांखे पहिरें ॾींहुं हुन चयो 3 लख रुपया खणी अचो, तव्हांजा मां माण्हू छॾियां थो पियो। हाणे न असांखे माण्हू थो ॾसे, न हाणे पैसा ई वठे थो। असांजो इहो साईं मुतालबो एसपी साहब खे मुतालबो आहे त असांखे बाज़ियाब कराए ॾियनि वञनि पंहिंजा माण्हू। मुंहिंजो भाउ इहो आहे 10,000 पगार कमाइण वारो आहे, हिकिड़ो ई मज़ूर माण्हू आहे। साईं मुंहिंजो भाउ आहे सजाद अली ऐं मुंहिंजो बारोट आहे वॾो अलादनू सोलंकी। जीअं त खैरपुर सिविल मां डिलीवरी केस हो, वापसी थियण अचनि पिया त हिनखे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ते रुकियो वियो, चेकिंग वग़ैरह कई वई, ॿियो कुझु बि अथॉरिटी न निकिती आहे ऐं का बि अहिड़ी कंहिं बि थाणे ते एनसी वग़ैरह न आहे। ऐं असीं मज़दूर आहियूं, असां बि इंसाफ़ कयो वञे, हुननि खे गुम कयो वियो आहे। त पैसनि घुरण जी बि हुननि एसे घुर कई आहे, असां पैसनि ॾियण जी बि कोशिशि कई आहे, ग़रीब माण्हू, पर असां कोई इंसाफ़ कयो, हुननि खे लिकाए छॾियो आहे। चोथों ॾींहुं आहे अॼु, घर परेशान आहिनि तक़रीबन। असां जेको थियो थी सघे असां इंसाफ़ कयो वञे। असांजी अपील आहे एसपी साहब खे, एसएसपी साहब खे असां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु हरीश कुमार, मेरान टीवी न्यूज़ खैरपुर।